नाज़रीन प्रोग्राम न्यूज़ टाइम में भली कार आवां मेज़बान जुनैद अंसारी। नाज़रीन वज़ीर आज़म साहब फैसलाबाद में जो ख़िताब कयो आहे उनखां पोइ जेके ख़ासि तौर ते बॉडी लैंग्वेज ॾिसजे अॼु वज़ीर आज़म साहब वरी उन एग्रेशन में आयो ऐं चयईं त हिकु भेरो ॿीहर सभु चोर गॾु थिया आहिनि जेके हिक ॿिए जो पेट फाड़ण जी ॻाल्हि कंदा हुआ। उनखां पोइ वज़ीर आज़म साहब नवाज़ शरीफ़ ते तनक़ीद कई, बिलावल साहब हिकु भेरो ॿिए नकुल कयनि, आसिफ़ ज़रदारी खे टारगेट कयनि। पर जेको इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे वज़ीर आज़म साहब तक़रीर त कई, तनक़ीद बि कई, पर जेका ख़बर आहे उहा ख़बर आहे शेख रशीद जी स्टेटमेंट में जेको डिस्कस तलब मामलो आहे। शेख रशीद साहब हिकिड़ी दावा कई आहे। शेख रशीद साहब चए थो इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे ऐं हुकूमत सां गॾु आहे। हाणे हिकिड़ो त मां पंहिंजे पैनलिस्टनि खां इहो सम्झणु चाहींदुसि इहा न्यूट्रलिटी कीअं आहे ऐं वरी जेका न्यूट्रलिटी आहे त उहा हुकूमत सां गॾु कीअं आहे। ॿियो शेख रशीद साहब अॼु ज़ूम वारा लफ़्ज़नि में हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त अपोज़िशन जी सॼी जेका सियासत आहे उहा 50 ॾींहंनि जे लाइ आहे। 50 ॾींहंनि खां पोइ इमरान ख़ान अॼु खां वधीक ताक़तवर साबित थींदो। हाणे मां नसीर मेमून साहब खां सभ खां पहिरियां सम्झणु चाहींदो। नसीर साहब, कैन यू हेयर मी सर? नसीर साहब, कैन यू हेयर मी सर? जी जी सर, इहो थोरो असांखे सम्झाइजो। हिकिड़ो फ़र्द जॾहिं या को इदारो या को एंटिटी जे न्यूट्रलिटी जी ॻाल्हि करे या को फ़र्द दावा करे त फलाणो माण्हू न्यूट्रल आहे पर उहो असां सां गॾु आहे, असां माना हुकूमत ज़ूम वारा लफ़्ज़नि शेख रशीद साहब जॾहिं चवे थो त इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे पर हुकूमत सां गॾु आहे, माना हिकिड़ा फ़र्द न्यूट्रल बि आहिनि वरी असां सां गॾु बि आहिनि। इहा न्यूट्रलिटी कीअं जेको आहे तव्हां एक्सप्लेन कंदव? ऐं ॿियो जेको 50 ॾींहंनि वारी दावा आहे शेख रशीद जी, अपोज़िशन जी सॼी सियासत 50 ॾींहंनि लाइ आहे। 50 ॾींहंनि खां पोइ सभु कुझु जेको आहे इमरान ख़ान हिकु भेरो ॿीहर ताक़तवर थी वेंदो। तव्हांखे तव्हांजी एनालिसिस छा आहे हिन बाबति? जुनैद, जॾहिं सरकार जा माण्हू वरी वरी चवण लॻनि न त एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे त इन मां पक सम्झो त एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल न आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे, एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल थी नथी सघे। हिन मुल्क जी हिस्ट्री में कॾहिं एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल रही आहे, इहो थी नथो सघे थो दुरन बणिजे। असां कल्ह बि ॻाल्हि कई पई त धुरियूं आड़तुरियूं जेसिताईं नथियूं थियनि, पर प्रैक्टिकल रियलिटी इहा आहे त उहो कंहिं न कंहिं जे पासे हुन जो टिल्ट हूंदो आहे, उन ते पूरी पॉलिटिक्स जो पेंडुलम लुॾंदो आहे। कहिड़ी ताराज़ीअ जो पुड़गरो थींदो, कंहिंजो हल्को थींदो, कंहिंमें वट वधाइबा, कंहिंमें सामान वधाइबो। इहा गेम 70 सालनि खां ईअं हलंदी पई अचे। टेक्निकली को लीगली चए था हाणे एस्टेब्लिशमेंट त हुकूमत जो मातहत हूंदी आहे, हुकूमत खां सुप्रीम थोरी आहे, तंहिंजे करे हुनजो हिसो आहे, हुन सां गॾु आहे। इहा त थी ऑफिशियल स्टेटमेंट। पर इहा शइ वरजाए जॾहिं सरकारी धुर जा माण्हू चवण लॻनि त पोइ हिन वांगुरु क्वेश्चन मार्क थींदो त इहो आख़िर ज़रूरत छो थी पेश अचे। ऐं ॿी ॻाल्हि इंपॉर्टेंट इहा आहे त इस्टेब्लिशमेंट कहिड़ी इस्टेब्लिशमेंट, शेख साहब या त चिटनि लफ़्ज़नि विच इस्टेब्लिशमेंट जूं तमामु घणियूं मानाऊं आहिनि। जेकर शेख साहब मुल्क जे वॾे में वॾी इस्टेब्लिशमेंट जी ॻाल्हि थो करे त पोइ उनजो ऑफिशियल तर्जमान पाण कोन्हे, हुनजा तर्जमान हुननि जा पंहिंजा वेठा आहिनि। हुननि खे जॾहिं स्टेटमेंट ॾियणी हूंदी आहे ॾेई छॾींदा आहिनि। उन लाइ शेख रशीद जहिड़नि माण्हुनि जो इंतज़ारु न कंदा आहिनि। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं हू न्यूट्रल न रहंदा न त हू फोरम ते अची करे कोन चवंदा असां अॼु खां न्यूट्रल कोन आहियूं। पोइ माहौल ॿुधाईंदो आहे त न्यूट्रल आहिनि या न आहिनि। चुरपुर ॿुधाईंदी आहे, मुलाक़ातूं ॿुधाईंदियूं आहिनि, बयान ॿुधाईंदा आहिनि, बॉडी लैंग्वेज ॿुधाईंदी आहे। उहा तव्हांखे हितां हुतां ॾिसी तव्हां ज़माने जा माण्हू सभु सम्झी था वञनि। अॼोकी त ख़ान साहब जी तक़रीर बेनता मायूस कंदड़ हुई। मां इन सेंस में थो चवां त मुल्क जो वज़ीर आज़म मुल्क जो सरबराह हूंदो आहे, उनजे तक़रीर जे कंटेंट जो हिकिड़ो मयार हुजणु घुरिजे। ही जेका तर्जुमाननि जी वॾी लोध पालियल आहे, इन खां चङी ॿोलीअ में जेकी हुनजी ॿोली जहिड़ी तरबियत वॾी बयानबाज़ी कंदा आहिनि। पर मूंखे त ख़ान साहब उन्हनि खां थोरो हेठि सतह जूं ॻाल्हियूं कंदे नज़र आयो। वज़ीर आज़म अपोज़िशन जे वेठो आइनूं करे, नक़लूं करे ऐं सतही क़िस्म जी जुमलेबाज़ी करे, मूंखे लॻे थो ख़ान साहब बाक़ी घबराइजी वियो आहे। माण्हुनि खे घबराइण खां झलींदे पाण घबराइजी वियो आहे। जहिड़ी तकलीफ़ तव्हां सॼी ॿुधी ॾिसो, इंतिहाई मायूस ऐं फ्रस्ट्रेटेड माण्हू जो रिएक्शन पे लॻी, जंहिंमें क़तन वज़ीर आज़म ऑफिस जे मयार जो कंटेंट ई कोन हुयो। सूरज वज़ीर आज़म खे माण्हुनि खे ॿुधाइणु घुरिजे, जेके माण्हुनि सां मसइला दरपेश आहिनि उनजे सॉल्यूशन ते ॻाल्हाइणु घुरिजे, स्ट्रेटेजिक फॉरवर्ड लुकिंग ते ॻाल्हाइणु घुरिजे। मुल्क में जेके मईशत सां लॻापियल सीरियस मामला आहिनि, लॉ एंड ऑर्डर हिकदमि तमामु ख़राब सूरत हाल थी वई आहे, उन ते माण्हुनि खे कुझु ॿुधाइणु घुरिजे। उहे सभु छॾे जेको अॼु तक़रीर में ख़ान साहब ॻाल्हायो, मूंखे त ॿुधी हैरत कान थी, अफ़सोस ज़रूरु। तो जॾहिं वज़ीर आज़म अहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदो त पोइ तव्हां सम्झो था त तर्जुमान कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा। हिन में चवंदा आहिनि त ॾाची हाणे ॾह त तोरी हाणे 13।
ही त पहिरियों कोन हणंदा, टेवीह हणंदा हाणे, छो त जी मुल्क सरबराह पे ॿोली ॻाल्हाए त हुननि खे त ॿाहिरि अॻिते निकिरणो पवंदो। रही ॻाल्हि शेख रशीद साहिब जी, त मुंहिंजो ख़्यालु आहे हुनजो अंदाज़ो या हुनजी एक्सपेक्टेशन इहा आहे त ईंदड़ जेके 3 महीननि में मार्च वार्च थियणा आहिनि, उन्होंने इशारो करे हू सम्झे थो त उन जा नतीजा न ईंदा ऐं ख़ान साहब अॻे खां मज़बूत थी वेंदो। जे उहे मार्च नतीजा न ॾेई सघिया त पोइ हुन में कोई शक कोन्हे त ख़ान साहब अॻे खां वधीक मज़बूत थींदो। पर जेकर तव्हां ही जेको माहौल पिया ॾिसो, उन में हिकिड़ो सबब मूंखे नज़र अचे थो जेको इहे मार्चनि खे वॾो पावरफुल बनाए सघे थो, जंहिंसां वज़ीर आज़म मज़बूत थियण बजाए बहितर परेशान थी सघे थो, उहो आहे जेकर नवाज़ लीग जी पीपल्स पार्टी में काई क्वेश्चन थी वई, आई डोंट नो थिए थी या नथी थिए, त उहो रियल प्रॉब्लम हूंदो वज़ीर आज़म जे लाइ। जी, कोई इक्वेशन थी वई त रियल प्रॉब्लम हूंदो। ऐं तव्हां जो जेको चवणु आहे त तव्हां ख़ासि तौर ते जेको पंहिंजे आख़िरी पैरास में कमेंट कयो आहे वज़ीर आज़म जी बॉडी लैंग्वेज ते, उहा बॉडी लैंग्वेज हींअर बि डिस्कस थी रही आहे त इहो कतन तौरु एतिरो एग्रेसिव ऐं एतिरो कैजुअल बॉडी लैंग्वेज सां ॻाल्हि करणु हिकु वज़ीर आज़म ऑफिस में वेठल माण्हू खे सुहे नथो। हलूं था इनाम भट्टी साहिब। इनाम साहिब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी जुनैद, बिल्कुलु ॿुधां। इनाम साहिब, हाणे 50 ॾींहं वॾी अहमियत वारा आहिनि, छाकाणि त शेख रशीद साहिबु फरमाए थो त अपोज़िशन जी सॼी सियासत ई 50 ॾींहंनि जे लाइ आहे ऐं 50 ॾींहंनि खां पोइ इमरान ख़ान वधीक मज़बूत थी साम्हूं ईंदो। तव्हांखे ईअं लॻे थो? पहिरीं ॻाल्हि त जेका वज़ीर आज़म जी स्पीच आहे ऐं शेख रशीद अहमद जो बयानु आहे, मूंखे त ईअं थो लॻे थो त उन्हनि खे पंहिंजी किथे का पिच वीक थींदे नज़र आई आहे, तंहिंजे करे हाणे उनखे शर्म परचाइण जीअं चइबो आहे न, त उनखे माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ जो कनि पिया त न, अहिड़ी का ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं 50 ॾींहं आहिनि त पोइ 50 ॾींहं छा उहे माना कमज़ोर बि थी सघनि था। जेकॾहिं इहा सूरत ईअं बि वठूं त इहे 50 ॾींहंनि जो मामिलो आहे ऐं 50 ॾींहंनि खां पोइ उहो वज़ीर आज़म वधीक मज़बूत थी वेंदो, त छा 50 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं का अहिड़े क़िस्म जी सूरत पैदा थिए थी जेका वज़ीर आज़म खे वधीक कमज़ोर करे विझे, त उन्हनि जी का इन्हनि खे इंफॉर्मेशन मिली आहे या कोई अहिड़ो इन्हनि खे अंदेशो आहे त इन्हनि 50 ॾींहंनि जे अंदरि अपोज़िशन छा करणु वञी रही आहे, कंहिंजे चवण ते करणु वञी रही आहे, ऐं जंहिंजे चवण ते करणु वञी रही आहे उन्हनि जी ख़्वाहिश ऐं मंशा छा आहे। त इहे 50 ॾींहं जेके उन्हनि खे नज़र अचनि था, कैलकुलेट करे थो शेख रशीद, त आउं सम्झां थो उनखे इहे जुमिला ईअं चवण जे बजाए ईअं चवणु खपंदो त 50 ॾींहं तमामु अहम आहिनि वज़ीर आज़म जे लाइ या मौजूदा हुकूमत जे लाइ। त बिल्कुलु जेकॾहिं इहा सूरत ईअं आहे त शेख रशीद जे इन्हनि लफ़्ज़नि खे आउं त इन तरह सां वठंदुसि त इहे 50 ॾींहं इंतिहाई अहम आहिनि मौजूदा हुकूमत जा। उन में आपोज़िशन छा थी करे, उन जो रोल छा थो रहे, ऐं उन जे ई बेसिस ते हुकूमत कहिड़ा क़दम खणे थी। आया जेकॾहिं जेके शयूं हुननि खे चयूं वेंदियूं उहे हू करण ते कारआमद थी सघंदा ऐं उन्हनि धुरियुनि खे राज़ी करण में कामयाब थी सघंदा, त पोइ शायदि मौजूदा हुकूमत वधीक मज़बूत थी वञे। बाक़ी ॿी सूरत जेका आहे उहा इहा आहे त अपोज़िशन हींअर हिननि 50 ॾींहंनि में यानी हिननि खे टफ टाइम ॾियण जे लाइ का न का कंहिं रिथा ते लथल आहे, ऐं उहा मनसूबाबंदी जिथे बि थींदी हूंदी उन्हनि में यकीनन इहे सभु शयूं नज़र अचनि पियूं त चौधरी बिरादरान हुजनि, MQM हुजे, नून लीग हुजे ऐं पीपल्स पार्टी हुजे, उन्हनि सभिनी जंहिं क़िस्म सां जेको नेटवर्किंग शुरू करे ॾिनी आहे, हिक ॿिए सां ॻाल्हियूं ॿोलियूं करणु शुरू करे ॾिनियूं, उहे कंहिं न कंहिं तरह सां को हिकिड़ो नतीजो कढी सघनि थियूं। पर जीअं नसीर चयो न त बिल्कुलु इन्हनि जो इन इक्वेशन ते मुनहसिर आहे त उन्हनि जी पाण में जेकॾहिं का इक्वेशन जुड़े थी त तॾहिं त को हिननि खे हुकूमत खे टफ टाइम मिली सघे थो। पर जेकॾहिं उन्हनि जी का इक्वेशन नथी जुड़े ऐं सिर्फ़ु हिननि खे इस्तेमालु करे ऐं उहे धुरियूं जेके 50 ॾींहंनि में को न को पंहिंजो हिकिड़ो काराइतो ॾींहुं ॾिसणु चाहिनि थियूं, उन्हनि वरी जेकॾहिं मौजूदा हुकूमत खां को उहो पंहिंजो कमु कराए वरितो जेको हू चाहिनि था, त पोइ त वरी शेख रशीद जी ॻाल्हि इहा सही थींदी त 50 ॾींहंनि खां पोइ इमरान ख़ान वधीक मज़बूत थी वेंदो। ऐं उहो मज़बूत थियण जा ॿई पासा थी सघनि था, हिकिड़ो त उन्हनि जी मंशा तहत कंहिं माण्हू जी मुक़ररी थी वञे या उनखे जेको आहे एक्सटेंशन मिले, या वरी हुकूमत जे नज़र में जेको उन खां बाद जो को माण्हू आहे उनजी जेकॾहिं का मुक़ररी थिए थी, उन्हनि खे लॻे थो त उन सां वधीक मज़बूत थींदा। इहे ॿई कंडीशन्स हिकिड़ियूं आहिनि। पर फ़िलहाल जेका सूरत आहे उन में इमरान ख़ान जी स्पीच, उनजी मौक़री ऐं मश्करी जेका आहे उहा इनखे साबित पई थी करे त शायदि के धुरियूं जिन हिननि खे आपोज़िशन जे जमायतुनि खे गो अहेड ॾिनी आहे, उहे पंहिंजे मैदान में पंहिंजो पावर या वित वज़न या पंहिंजो कद बुत जेको आहे उहो मापण जे लाइ निकिरी पिया आहिनि।
उहो इमरान ख़ान खे मौजूदा वक़्त में ॾुखियो करे रहियो आहे? जी जी, तव्हां मौजूदा वक़्त में इमरान ख़ान खे ॾुखियो करे रहियो आहे। डॉक्टर अयूब शेख साहब, तव्हां मूंखे ॿुधो पिया साईं? जी अदा, मुंहिंजो आवाज़ अचे थो? डॉक्टर साहब, हिकिड़ा त शेख साहब तव्हां असां सां गॾु वेठा आहियो, ॿियो शेख साहब चवे थो त 50 ॾींहं जेके आहिनि अपोज़िशन जी सियासत जे लाइ आहिनि, 50 ॾींहंनि खां पोइ इमरान ख़ान वधीक ताक़तवर थी वेंदो। तव्हां पंहिंजे शेख साहब सां सहमत आहियो साईं? मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे, उहा हीअ त भला शेख साहब छा चए त ख़तरो कोन्हे। सर न भला 50 ॾींहं गणाए छो थो सर, एॾी कैलकुलेशन थोरी कबी आहे। 31 ॾींहं मार्च जा, 17 ॾींहं ही, वरी 19 ॾींहं ही, अञा त 365 ॾींहं पिया न, 50 ॾींहंनि ताईं कीअं लही आयो? सर उहो ई त मां तव्हां खां सम्झणु चाहियां थो। उहो बि एॾी जेका आहे कैलकुलेशन स्ट्रांग त हिकु ॾींहुं हेठि मथे न आहे, अॼोकी तारीख़ खां 31 मार्च ताईं। हिकिड़ो फ़लसफ़ो आहे पॉलिटिक्स में, उहो आहे डिसेप्शन जो। जी, उन डिसेप्शन या धोखे जे फ़लसफ़े में ॻाल्हि एॾी वॾी कबी आहे जो ॿियूं समूरियूं ॻाल्हियूं उन में जेके आहिनि न, उहे ख़तमु थी वेंदियूं आहिनि। हिननि सां छा थियो आहे जो गुज़िरियल हिकु हफ़्ते खां, मिसाल हिननि असांखे इहा ॻाल्हि ॿुधाई कान्हे त चाइना में ही छा करे आया। जी सर, चाइना में हिननि सां छा थियो, चाइना में हिननि जी कहिड़ी वॾी सोभ थी, चाइना में हिननि केॾा वॾा मार्का कया, चाइना में छा छा थियो। ही त रुॻो इन ते हलिया त चाइना जे दौरे में हिननि ॻाल्हि करणु मुनासिब सम्झी त प्यूटन फ़ोन करे, प्यूटन हथ मिलाए चएसि, यार मूं वटि रूस घुमी वञा। अब तूं चाइना छा करे आई उहो बि त ॿुधाए। असल ॻाल्हि इहा त ही ॻाल्हियूं फेराइनि था, ॻाल्हियूं मटाइनि था, हिकिड़ी ॻाल्हि जे मथां ॿी ॻाल्हि था चाढ़नि। ही कल्ह राति खां वठी इन ते बीठा। अॼु जनाब शेख रशीद साहब हिकिड़े फर्स्ट क्लास महारत ऐं फ़नकारी जो मुज़ाहिरो कयो ऐं रिपोर्टरनि खे अचण सां चई त कुल 10 मिंट, 5 मिंट मां ॻाल्हाईंदुमि, 5 मिंट तव्हांजा सवाल वठंदुसि। ऐं इन में सॼी ॻाल्हि रखियलु आहे। उन 5 मिंटनि जे सवालनि में हुन सॼी ॻाल्हि इहा कई त हीअं थींदो, हीअं थींदो, हीअं थींदो। इहा थी हुनजे पार्ट ते प्रोपेगेंडा। ऐं इहो सभु कुझु छो थियो जो उन खां वल इलेक्शन कमीशन कराची में PTI जो 6 तीर किराए छॾियो। उन 6 तीर किरण सां कराची जी उन्हनि जी सॼी बिल्डिंग किरी वई। ऐं जेको फैसल वावडा मोटर साइकिल खां वठी जेट जहाज़ ताईं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे फांसियूं ॾियण जे शौक़ में हो, उहो सभु पाण हिकिड़े बददियानती, बेईमानी ऐं ख़यानत जे केस में अड़िजी ऐं उतां नाइल थी वियो। ऐं हुनजी इहो बिल्कुलु मां जीअं चवां थो न त फैसल वावडा जे सॼे ज़ख़्म खे लिकाइण लाइ हिन 10 मिंटनि जी मां प्रेस कॉन्फ्रेंस कंदुसि। ईअं फैसल वावडा पंहिंजे क़ौमी असेंबली जी नाअली खे लिकाइण जे लाइ पार्टी खे चयो त मूंखे सेनेट ॾियो। ही हिकिड़ी शइ खे लिकाइण लाइ ॿी शइ था कनि, ॿी शइ खे लिकाइण लाइ टी था कनि। पोइ जॾहिं माण्हू दॿले में दॿली, तंहिं में बि दॿली, तंहिं में बि दॿली, तंहिं में बि दॿली, जॾहिं असल ताईं पहुचनि था त अंदरि मिड़ई इगड़ियूं। सर थोरो तव्हां अनफोल्ड कयो न सर, अनफोल्ड कयो न सर, चाइना वारे मामले खे थोरो अनफोल्ड कयो। उते छा थियो तव्हांजी इतलाह उन तव्हांजी कब्ज़े जे मुतलिक़। उन खां पोइ फैसल वावडा खे त मूं अॼु सब टॉपिक रखियो आहे, छा जे करे नओं कोट वारो वाक़ियो असां वटि आहे। उनजी नाअहली ते पहिरियों बि ॻाल्हायासीं, उहो बि हिकिड़ो डेंट पियो आहे। ॿियो 50 ॾींहं जी ॻाल्हि करे थो। अॼु बॉडी लैंग्वेज जेका वज़ीर आज़म जी, जंहिं ते नसीर मेमण साहब तफ़सीली ॻाल्हायो आहे त वज़ीर आज़म ऑफिस में वेठल हिकिड़ो हाईएस्ट पोज़ीशन जे माण्हू खे छा आहे बॉडी लैंग्वेज ईअं रखणु खपे या जहिड़ी रीति मुखातिब थी रहियो। ऐं चए थो त हाणे चेक बुक खणी आयो आहे आसिफ़ ज़रदारी, जॉब एप्लीकेशन आहे शहबाज शरीफ़ जी, माना वेरी मच पर्सनलाइज़ थी। ऐं ईअं पियो महसूसु थिए त हू ॾाढो फ्रस्ट्रेटेड हो हिन सॼे मामले खां। उन ते तव्हां छा चवंदा? न उहो चिड़ी पियो आहे। ऐं हो माण्हू जेके हुक्मरान हूंदा आहिनि न, उहे सखी हूंदा आहिनि। थियणु हाकिम जे थो चाहीं त तबियत बि हाकमाणी रख, न सर्दी रख न गर्मी रख, तबियत दरमियानी रख। तव्हां वॾे में वॾा डिक्टेटर ऐं फौजी जनरल बि ॾिसंदव न, जनरल ज़ियाउल हक़ सॼो वक़्तु न चिड़ियोसि 11 साल। मूंखे यादि आहे त बदीन में जॾहिं 2-3 गॾह ॾिठई ऐं चिड़ी पियो त मां ही सॼो नस्ल ख़तमु करणु थो चाहियां गॾहनि जो, त हिते पाकिस्तान जे अंदरि ॿिए ॾींहं ते इहे तबसरा अचणु शुरू थिया त बादशाह चिड़ी पियो।
ऐं हाणे बादशाह घणो टाइम न हलंदो। आउं सम्झां थो त ये अॼु बादशाह इंतहाई चिड़ी अहम, पियो। ये इंतहाई अहम तव्हां ॻाल्हि कई आहे त माना जेकॾहिं बादशाह चिड़ी पवे त सम्झणु घुरिजे त हाणे बादशाह जे हथ में शयूं न रहियूं आहिनि। नंबर 1। नंबर 2, इस्टेब्लिशमेंट न्यूट्रल आहे, इहा वकालत करे कंहिंजी थो। मां सर इहा ॻाल्हि नसीर साहब खां सम्झणु चाही। नसीर साहब जेको आहे उनखे पंहिंजे एंड डिफाइन, उन पंहिंजे ओन में डिफाइन कई, तव्हां डिफाइन कयो सर। त वेंदे वेंदे शेख रशीद साहब पंहिंजी पर में इहा ॻाल्हि ॿुधाइण थो चाहे त असांजी इस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा न्यूट्रल आहे। बाबा मां त चवां जेकॾहिं न्यूट्रल आहे, जेकॾहिं त इन जो मतिलबु आहे पोइ बि त इंसाफ़ त हथ खणी छॾियऊं न। तहरीक इंसाफ़ त उन्हनि हथ खणी छॾिया। इन जो मतिलबु इहो आहे पोइ धुर न आहे, पोइ हुकूमत सां गॾु न आहे न इस्टेब्लिशमेंट। सर उहो चवे थो न हुकूमत सां गॾु आहे। सर हुकूमत सां हाँ? गॾु आहे, चवे थो न्यूट्रल आहे, हुकूमत सां गॾु आहे। इहा ई त ॻाल्हि मां सम्झणु चाहियां थो। न्यूट्रल आहे मां त चवां जॾहिं हो चवे थो न न्यूट्रल आहे त इहो हो पंहिंजी पर में उहे लटा मेरा जेके इंसाफ़ करणु थो चाहे जी त जीअं मुंहिंजे लाइ माण्हू ईअं चवनि त बाबा हिन वरी बि इहा ॻाल्हि कई त इस्टेब्लिशमेंट धुर कॾहिं बि न थींदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि, इन ॻाल्हि जो अधु पासो ही आहे जी ऐं अधु पासो ही आहे त हुकूमत सां गॾु आहे। पोइ तुंहिंजी पहिरीं स्टेटमेंट पाण मूं सवेरे जेको चयो आहे न जी त हिकिड़ी स्टेटमेंट ते ॿी स्टेटमेंट, हिकिड़े वाक़े ते ॿिए वाक़ियो, हिकिड़े मुल्क ते ॿियो मुल्क, हिकिड़े चाइना ते रूस, वाउडा ते शेख रशीद, इस्टेब्लिशमेंट हा, इस्टेब्लिशमेंट न। हिननि जो टोटल कंट्राडिक्टरी ही सॼी पंहिंजे पॉलिटिक्स में यू टर्न पॉलिटिक्स जा मॉडल शाहकार आहिनि। मॉडल शाहकार। नसीर साहब, मां नए कोट वाक़े ते अचण खां पहिरियां चाहींदुसि त तव्हां हिकिड़े मामले ते कमेंट कयो। फैसल वावड़ा साहब उहो अॼु नाहिल थी वियो, मुस्तक़िल तौर ते तफ़सीली फ़ैसिलो अची वियो आहे न, त क्विकली तव्हांजो कमेंट खपंदो। हिकु तमामु वॾो जेको आहे चइबो आहे कप्तान जो वॾो प्लेयर जेको आहे कराची में वेठो हो, अॼु हुनखे घर जो रस्तो ॾेखारे छॾियो आहे अदालत। वाडा वारो त केस ॾिठो आहे छो पियो हो, मूंखे त इहो सम्झ में नथो अचे त हिनखे एतिरो वक़्तु छो लॻो। माना हिन निज़ाम में हिकु नाइल माण्हू जी नाइली साबित करण में साल लॻियो वञनि, इहा त ख़ुदि हिकिड़ो सुवाल आहे त इन निज़ाम जे अंदरि किथे एॾा वॾा गैप आहिनि। इन में एॾी वॾी कहिड़ी रॉकेट साइंस हुई जो उन में एतिरो टाइम लॻो, मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। बाक़ी मुंहिंजो ख़्याल आहे जंहिं तरह इलेक्शन कमीशन चयो त उहो साद कमीन बि न रहियो। उसूलनि ख़ान साहब जा जेके सभ खां वेझा माण्हू हुआ उहे हिकिड़ो हिकिड़ो करे उन जी जेका मॉरल बैंक्रप्सी आहे न उहा सॼी खुले पई कि वॾनि वॾनि स्कैंडल में निकिता, जिन जे जहाज़ ते घुमंदो हो उन्हनि जे ख़िलाफ़ इंक्वायरियूं करायूं, इंक्वायरियूं गुम थी वियूं। ॿिया के साहब दवाउनि जे स्कैंडल में माण्हू केतिरा खाई विया बिलियंस। पेट्रोल जे मामले में हिन जे वेझनि साथियुनि सलाहकारनि जेके हशर करे छॾिया। मॉरलिटी हुजे त मां त सम्झां थो त ख़ान साहब खे पाण माण्हुनि खां त वधी माफ़ी वठणु घुरिजे। सॼी मुखालिफ़ धुर खे सुबुह शाम मेहत साहब चोर डाकू अलाए छा छा चवंदो आहे, संदसि साॼे खाॿे पासे वेठल माण्हुनि जे जॾहिं एतिरी अख़लाक़ी ज़वाल ऐं एतिरी जेका आइनी ऐं कानूनी वायलेशन जा एग्ज़ाम्पल साम्हूं आया आहिनि त मुंहिंजो ख़्याल आहे हिननि खे पब्लिकली अपोलोजाइज़ करणु घुरिजे। जी इनाम भट्टी साहब, क्विकली सर, तव्हांजो हुन ते छा राय आहे? वाडा जी नाअहली खे तव्हां किथां ॾिसो ऐं टाइमिंग खे किथां ॾिसो? आऊं त इलेक्शन कमीशन खे इन में मुकमिल तरह ते जवाबदार सम्झां थो एतिरी देर सां इन फ़ैसिले करण जे लाइ। जॾहिं पहिरें ॾींहुं फार्म भरिया हुया नेशनल असेंबली जा, उन वक़्त ई टीवी जे केतिरनि चैनलनि FIA जी उहा वीडियो ॾेखारी हुई जंहिंमें हू इमिग्रेशन जे काउंटर ते पाकिस्तान मां ॿाहिरि वञण वक़्तु ड्यूअल नेशनलिटी वारो पंहिंजो पेपर ॾेखारे थो ऐं उन जी वरी स्क्रीन शॉट बि उन्हनि ॾेखारी। एतिरे खां पोइ बि वरी जेको केस इस्लामाबाद हाई कोर्ट में हलियो, वरी उन खां पोइ उहो डिले थियो, वरी उन हमरा नेशनल असेंबली छॾी वरी सेनेट में आयो। आऊं सम्झां थो जेकॾहिं इलेक्शन कमीशन पूरो टेन्यूअर हाणे 5 साल अची पूरा थियण ते आहिनि, उन खां पोइ जेकॾहिं इन क़िस्म जा फ़ैसिला ॾींदी त उन्हनि ते कहिड़ो एतबार कजे। हुजण त ईअं खपंदो त रुॻो ही न पर मुराद अली शाह जे केस खां वठी जेके बि अहिड़ा केस आहिनि उन्हनि खे उकलाइणु खपे। या त हिकिड़े पासे डिसीशन ॾियो त आहिनि या ॿिए पासे डिसीशन ॾियो त न आहिनि। इहो आहिनि ऐं न आहिनि जे विच ते उनखे टंगे ऐं आख़िर में जेके तव्हां फ़ैसिला ॾियो था हिते किथे को ईअं चई सघिजे थो त छा हिन जे पुठियां बि के मुहरिकात आहिनि।
के मनपसंद फ़ैसिला वठण ऐं के मनपसंद ॻाल्हियूं उन्हनि खां मंझराइण जे लाइ इहे शयूं सभु डिले कयूं वञनि थियूं। न त इंसाफ़ त हमेशह जेको आहे उहो कोर्ट हुजे या इलेक्शन कमीशन हुजे, उहा बि उनजो हिकिड़ो सब पार्ट आहे। त उन्हनि खे त अहलियत जे बुनियाद ते फ़ैसिला यकदमि ॾियणु खपनि। त आउं सम्झां थो जेको बि थियो बहितर थियो, पर इन सां गॾोगॾु PTI जी जेका स्ट्रॉन्ग विकेट आहे उहा कराची में डाउन थी आहे ऐं वावडा रुगो हींअर इन हिकिड़ी सीट तां नाअहल न थियो आहे, बल्कि उनजी क़ौमी असेंबली त हुअं ई छॾे चुको, सेनेट तां बि वियो ऐं उन फ़ैसिले जे मुताबिक़ जेको उमिरि भर जे लाइ ताहयात जेको आहे सो उहो उनखे कालादम करार ॾिनो वियो आहे ऐं उहो ॿीहर अहल न थी सघंदो, बिल्कुलु ईअं ई जीअं जहांगीर तरी। हाणे इहो दुरुस्त आहे ऐं इन फ़ैसिले सां गॾोगॾु आउं चवंदुसि इलेक्शन कमीशन खे अहिड़ा ॿिया सभु जेके मामला आहिनि उहे बि जल्दी निबराइण खपनि। जी डॉक्टर अयूब शेख साहब, अवां छो त इन मौज़ू ते ॻाल्हाए चुका आहियो, फैसल वावडा वारे मौज़ू ते तव्हां पंहिंजे मजमूई तज्ज़िये में इहा ॻाल्हि करे वियो। इन लाइ मां ॿिए अहम तरीन मामले ॾे वधंदुसि जेको हिकु भेरो ॿीहर असांजो लोकली जुड़ियल आहे, पर उन एस्पेक्ट ॾाढो भयानक आहे। कुझु ॾींहं पहिरियां सिंध सुहाई सथ हिकिड़ी ऑर्गनाइज़ेशन आहे जेके सॼी सिंध में कमु करे पई औरतुनि जे मामलनि ते, उन हिकिड़े रिसर्च रिपोर्ट ॿुधाई हुई त सिंध जे ख़ासि तौर ते उतरनि ज़िलनि में 176 औरतूं क़तल थियूं आहिनि कारोकारी मामले में। त मजमूई तौर ते असां वटि जेके सोसाइटी अंदरि औरत जेको भोॻे थी उहो हिकु अलॻि चैप्टर आहे, उन ते ॻाल्हाए सघिजे थो, पर हिकिड़ो जनरली क्राइम रेट वधियो आहे, क्राइम अगेंस्ट विमेंस जा क्राइम अगेंस्ट सप्रेस्ड, माना ताक़त जो जेको आहे ज़ोर वधियो आहे, जेको महकूम आहे कमज़ोर आहे उन ते ज़ोर वधियो आहे। हिकिड़ो अहिड़ो ई वाक़ियो पेश आयो आहे नए कोट में, 2 नारियुनि सां लॼा लुट कई वई, 2 नारियुनि खे पहिरें उघाड़े पहिरें शहरनि में हलायो वियो, उनखां पोइ लॼा लुट कई वई। केस जी अपडेट इहा आहे त जेके 2 जवाबदार नामज़द कया विया आहिनि उन्हनि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। मां इन पर्सपेक्टिव में ॻाल्हाईंदुसि, तव्हां खां ई पुछां थो डॉक्टर अयूब शेख साहब, अहिड़ा जेके वाक़िया पेश अचनि था उते पुलिस जो को किरदारु नज़र ई कोन थो अचे, सिरे सां ई इन्वेस्टिगेशन थिए कोन थी। अजमल पहाड़ी हिते छॾाइजी थो वञे, अहिड़ा समय कातिल जेको ख़ुदि JIT में विया रहिया था वञनि, 100 जिन ते खून लिखिया था वञनि, 10 साल जी प्रोसिक्यूशन थिए थी, उनखां पोइ ॾाढा इज़त माब शहरी थी, ॾाढा जेके आहिनि मौज़िब शहरी थी उहे ॿाहिरि अचो था वञनि। पर अहिड़ा वाक़िया सिंध जे हर ज़िले में शहर में भयानक तरीक़े सां थियनि था। तव्हांजे ख़्याल में उन पस मंज़र कहिड़ा आहिनि? रोज़ु ॻाल्हाईंदा आहियूं, हमेशह हिन ते डिबेट कंदा आहियूं, पर अॼु बि ॻाल्हाइणो ई पवंदो, ऐं रुकजनि छो नथा? जुनैद, वॾी महिरबानी। मां हिकिड़ी ॻाल्हि अवल तव्हांखे ॿुधायां, सवेर जेको किसो वावडा वारो निकितो आहे उन में चीफ मिनिस्टर सिंध जी ॻाल्हि कढी आहे पंहिंजे इनाम भट्टी साहब। हा, मां मूं वटि उहे समूरा कागज़ पिया आहिनि, ख़ुदि मूं चीफ मिनिस्टर को पाण खां घुरिया ऐं उहो केस उन ते आहे ई कोन, पर उहो केस उन ते दाख़िल छो थियो आहे उहो जीअं त हाणे जो सुवाल न आहे, इन करे उहा कहाणी कंहिं ॿिए दफ़े मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त इहो केस मुराद अली शाह ते कंहिं दाख़िल करायो, उनजी 50 लख फ़ी कंहिं भरी, ऐं इहो सभु कुझु कीअं थियो उहा धार कहाणी आहे। कॾहिं सर भला ॿुधाए छॾियो, मां नए कोट ते नसीर साहब खां इनाम भट्टी साहब खां ॻाल्हाईंदुसि, तव्हां ॿुधायो अॼु वरी नओं टाइम केरु कढंदो? सर ॿुधायो, नसीर साहब तव्हां पंहिंजा 2 मिंट कुर्बान करण लाइ तयारु आहियो? सर सर डॉक्टर साहब कंटिन्यू सर, कहाणी ॿुधायो भला। मां पंहिंजी प्रोडक्शन टीम खे गुज़ारिश कंदुसि नए कोट वारे वाक़े जो सुपर हलाइण खां जे बजाए वज़ीर आज़म वारो सुपर कंटिन्यू कयो। जी सर, डॉक्टर अयूब साहब। सर हा कंटिन्यू कयो सर, ॿुधायो सर, के ॾिना ऐं कीअं आया, किथां थिया सर? अच्छा, मूंखे उन्हनि फरियादनि जा नाला ॾियणा आहिनि? सर जेको तव्हां चओ चई सघो था। नसीर साहब वॉलंटियरली 2 मिंट अव्हां जे हवाले कया आहिनि, इनाम भट्टी साहब हथु खणी वियो आहे, मूं मौज़ूअ तां हथु खयो, तव्हां ॿुधायो। असल में हिन जो मुहरिक को सैयद जलाल महमूद शाह, जेको उन जो तरह में कॉम्पिटिटर आहे, मुक़ाबले वारो आहे हिकु। जी सर। ऐं इहा पिटीशन सैयद जलाल महमूद शाह पाण दाख़िल न कई, पर उन जे फॉलोअर, उन जे दोस्त जनाब रोशन बुरड़े जे इन पिटीशन में जेका माली मदद। जी डॉक्टर साहब। डॉक्टर अयूब साहब। डॉक्टर सच ॻाल्हाए त नेटवर्क सही थिए। डॉक्टर साहब, कैन यू हियर मी सर?
डॉक्टर साहब नेटवर्क इशू आहे। नसीर साहब अचूं था नए कोट वारे इशू ॾे। जी डॉक्टर साहब आयो त असां लाइट नोट ते हुन खां पुछो था वठूं। सर ये नए कोट वारे मामले ते अवां छा चवंदो सर? जुनेद हाणे ही हिकिड़ी अंधेर नगरी लाक़ानूनियत मुंहिंजो आवाज़ अचे थो? सर डॉक्टर साहब जी, अचे थो, पर हाणे साहब, असां पंहिंजे मौज़ूअ ॾे वापसि था अचूं। तव्हांजे इंटरनेट जे प्रॉब्लम जे करे नसीर साहब खे कंटिन्यू कयो। आवाज़ अचे थो? आवाज़ जी सर, जी अचे पियो, जी अचे पियो। सर मां अचां थो तव्हां नसीर साहब खे कंटिन्यू करां। सर नसीर साहब खां मूं क्वेश्चन कयो। जी सर नसीर साहब। हाँ, ॾिसो जुनेद, जॾहिं सोसाइटी में ओवरऑल कानून जी मौजूदगीअ जो एहसास ख़तम थींदो जी त पोइ तव्हां हर तरह जी क्राइम जे लाइ उहो ब्रीडिंग ग्राउंड थी वेंदो। जी हींअर पाकिस्तान सॼे में ऐं सिंध में ज़ाहिर आहे उहो ई हाल आहे, किथे घटि किथे वधि पर अफ़ाल साॻिया आहिनि। माण्हुनि खे कानून ऐं इंसाफ़ नाले शइ जो हाणे को वजूद जो एहसासु कोन्हे। मां डपु ऐं उमेद त ॻाल्हि करे ई कोन थो त हुनजो डपु हुजे या उमेद हुजे, इंसाफ़ जी उमेद हुजे ऐं कानून जो डपु हुजे। इहे त छॾियो, हिननि ॿिन्ही शयुनि जे वजूद जो बि एहसासु ख़तम थी वियो आहे। जी तंहिंजे करे जेको जिते जेतिरी ताक़त रखे थो, जेतिरी पहुच रखे थो, उहो न्याणियुनि सां सरेआम रेप कराए, माण्हुनि खे पोरेतनि खे मारे छॾे, या तव्हांजे घरनि में घिड़ी जेको वणेसि तव्हां सां कारवाई करे गुज़रे, न हुनखे कानून जो डपु हूंदो, न मुतासिर खे इंसाफ़ जी उमेद हूंदी। मूंखे लॻंदो आहे त जेको ॾींहुं असांजो ख़ैरियत सां गुज़रे थो न, असां सां को सानियो या हादसो नथो थिए, इहो हिन निज़ाम जो को एहसान आहे असां ते, उन्हनि क्रिमिनल्स जी असां ते महिरबानी आहे। इहो असांजे लाइ हिकिड़ो बोनस आहे जो अॼोको ॾींहुं केरु मूंसां ज्यादती न करियो, मूंसां ज़ुल्म न कई, मूंसां नाइंसाफ़ी न थी, मां वॾो भागवंत चइबुसि। बाक़ी इहो जेको वाक़ियो आयो मुख़्तलिफ़ शिकलुनि में पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि जे गिटुनि में रोज़ हिकिड़े तमाशे जी अनफॉर्चुनेटली थिए थो। नए कोट वाक़े जी एंड रिज़ल्ट बि तव्हां उहा ई ॾिसंदा। हिते इस्लामाबाद में छोकिरे छोकिरी वारो केस मशहूरु थियो न, जिन खे मार कुट कयूं, जो वीडियो अची वियूं, केॾा वयूं शयूं। त अहिड़ा कई केस आहिनि अनफॉर्चुनेटली ते रोज़ पाण मातम करे सघूं था, ॿियो छा कयूं। जी जी इनाम भट्टी साहब, तव्हां सर क्विकली न त अचिजो त वरी डॉक्टर अयूब शेख साहब जी रहियल ॻाल्हि जेको तव्हांजे सवाल जो जवाबु आहे मां उनखे वठी वठां। जी सर क्विकली सर। जुनेद, पहिरीं त आउं सम्झां थो रियासत मुकमिल तरह ते इन जा जेके रियासत जा ख़ासि करे कानून नाफ़िज़ कंदड़ आहिनि, उन्हनि वटि इहा शइ जहिड़ो की हिकिड़ी नॉर्म बणिजी वई आहे त उहे हिकिड़े ताक़तवर उहो जेको हुक्मरान जमायतुनि जे सपोर्ट में वेहंदो हुजे, या कंहिं न कंहिं तरह सां ईंदड़ वींदड़ हुकूमत में जमायतूं जेके आहिनि उन्हनि जो हिसो हुजे, या कंहिं तरह सां उहो उन्हनि ई सरकारी इदारनि सां उन्हनि जो को साज़बाज़ हुजे, उन्हनि खे त हथु विझणो ई कोन्हे। ऐं पोइ उन्हनि जी मनमानी एतिरी आहे, उन्हनि जी जेका ताक़त जो सरचश्मो आहे उहो रियासत जे बजाए उन्हनि जे हथ में आहे, जंहिंजे करे उनखे केरु हथ ई नथो विझी सघे। डपु जेको हूंदो आहे उहो जॾहिं कंहिं बि ग़रीब खे बि ऐं ताक़तवर खे बि उहो कानून जो ऐं जुडिशरी जो जेकॾहिं हुजे त केर बि अहिड़ो क़दम न खणी सघे। पर हिते मसइलो इहो आहे त इहे ख़ासि करे जेके ताक़तवर माण्हू आहिनि, उहे कंहिं बि तरह सां पाण खे न को कंहिंजे आॾो पाबंद सम्झनि था, न को मुल्क जे आईन ऐं कानून जे आॾो पाण खे पाबंद था सम्झनि, न ई उन खां को ख़ौफ़ खाइनि था, तंहिंजे करे अहिड़ा वाक़िया कनि था। हिकिड़ो आम माण्हू त जेकॾहिं जुर्म करे थो त उहो शायदि डपु बि उनखे हुजे, पर उन जुर्म जी नोयत ॿी थी हुजे। पर इन क़िस्म जा वाक़िया जेके हिकिड़ो ताक़तवर सगारो माण्हू जॾहिं करे थो त उनजो यकीनी तौर ते सबबु इहो आहे जो उनखे इहो ख़ौफ़ ई कोन्हे, उनखे यकीन आहे त मूंखे केर बि हथु नथो विझी सघे। ऐं आउं सम्झां थो इहा रियासत जी ज़िमेवारी आहे अहिड़नि मामलनि खे ख़तमु करणु। उहे सॼे पाकिस्तान जे अंदरि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते थींदा रहनि था। उहो मुख़्तियारा माई खां वठी करे इन नए कोर्ट वारे मामले ताईं अहिड़ा केस जेके थियनि था, उनजे पुठियां रियासत खे पंहिंजे उन सिमत जो तयन करणु खपे त उन्हनि जो असर रसूख़ कीअं। जी डॉक्टर साहब, पहिरियों इशू तव्हांजो रहिजी वियो, तव्हांजी कनेक्टिविटी करे क्विकली उन ते ॻाल्हाए वठो, उन खां पोइ जेकर कुझु टाइम बचे त नए कोर्ट ते बि ॻाल्हाए वठो। जी सर। नए कोर्ट ते हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां रुॻो कयां, उहा हीअ आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका सोशल मीडिया आहे उहा ॾींहों ॾींहुं वधीक गैर ज़िम्मेदार थींदी थी वञे। ऐं नए कोर्ट जे वाक़े ते ख़ासि तौरु मूं महसूसु कयो, ऐं सुबुह जो उन्हनि न्याणी खे ऐं उनजी घरवारी जेके ॿई अगवा थियूं,
उन्हनि ॿिन्ही खे शहर में उघाड़ो करे ॾेखारियो वियो, नाच कंदे ॾेखारियो वियो, उते ज़ना कंदे ॾेखारियो वियो। जॾहिं शाम थी त मां ॻोल्हा कंदे 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 सोशल मीडिया जे उन माण्हूअ वटि पहुतुमि ऐं उन खां फ़ोन करे चयुमि त मूंखे ॿुधाए सुबुह जो जेका तो पोस्ट रखी उहा तो अञा ताईं न हटाई आहे, उहा सची हुई? त हुन चयो त डॉक्टर साहब ॻाल्हि इहा त हुननि सां ज़्यादती थी आहे, बाक़ी ॿाहिरि बाक़ी सॼी ॻाल्हि जेका आहे मूंखे ग़लति ख़बर हुई, ऐं पोस्ट मटायां थो। मूं हुनखे चयो त असां हूअ नुमाइश वारी ऐं उघाड़ो घुमाइण वारी ॻाल्हि उनखे एतिरो सेंसिटाइज़ कराए छॾियूं था जो असांखे पोइ ज़ना बि नंढो ॾोह थो लॻे। ज़ना तव्हांखे ईअं थो लॻे ॼण को नंढे में नंढो ॾोह आहे, ऐं तव्हां आया त उन्हनि ॿिन्ही औरतुनि ते उन ज़ना जा जेके ज़ख़्म हूंदा उन्हनि खे तव्हां पर्दो था विझो, इहो महिरबानी करे न कयो। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। जी आउं तव्हांखे सवली फार्मूला थो ॾियां। असां जहिड़नि मुआशरनि में जिते बि वॾेराशाही मज़बूत हूंदी उते इंसाफ़, औरतूं, ॿार उहे ख़तरे में हूंदा, ऐं उन्हनि ॿारनि सां उन्हनि औरतुनि सां किथे नूर मुक़दम हूंदी, किथे माई मुख़्तारा हूंदी, किथे नवाबपुर जूं औरतूं हूंदियूं, किथे नए कोट जे नफ़ीस नगर जूं इहे ॿई न्याणियूं। जी, तव्हां हाणे क्विकली कुझु कमेंट करणु चाहींदव या मां प्रोग्राम वाइंड अप ॾियो वञा? मूं वटि सिर्फ़ु 10-15 सेकंड बचा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में नेक्स्ट प्रोग्राम ई रखे वठंदासीं तव्हांजे हिन कमेंट ते। डॉक्टर अयूब साहब, नसीर मेमून साहब, इनाम भट्टी साहब, डॉक्टर रफ़ीक चांडू साहब के सां राब्तो करण जी कोशिशि कई, पर हुन सां मुमकिन न थी। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी जे पंहिंजे क़ीमती टाइम कढी असांखे पंहिंजी राय ॾिनी। नाज़रीन, ते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणी थी पहुचे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।